शांति हमारे सब बाबा की याद करने से महात्मा भक्ति की विख्या निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी गाल जो बाबा की विदाई शुरू आत्मा पंहिंजे बाबा की सब मन की व्यापक विदाई थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा से बाबा ब्रह्मा की तन द्वारा चवंदा मीठे मीठे बार बाबा चवंदा कि हाणे ओम जो अर्थ हूंदो आहे मां आत्मा। ओम मतलब मां आत्मा। माण्हू सोचता है ओम मतलब भगवान। ओम जो उच्चारण असांखे रोज करणु खपे। जॾहिं भी समय मिले सुबह सुबह जो उथी करे या जॾहिं भी समय मिले तो ओम मतलब मां आत्मा। जैसे समझी आत्मा जागती कहने ना ओम उच्चारण करण सां खाली ना तुंहिंजी आत्मा जी जागृति थींदी। असां ख़ुदि की आत्मा न समझदा आहियूं न भई कम त केर थी कराए शरीर खां सिधो। अगर आत्मा शरीर में न हुजे तो शरीर कम करे सके। तो आत्मा आहे तॾहिं त शरीर हले तो न। अॼु असांजे शरीर में आत्मा न हुजे तो असांजे शरीर खे माण्हू घर में रखदा त कंहिंजो महत्व। अॼु आत्मा शरीर में आहे कई तो असांजे शरीर जी भी वैल्यू आहे न। अगर आत्मा निकिरी वञे तो शरीर के माण्हू रखदा घर में। अगर ईअं जेका रीति रस्म न हुजनि त उन समय वञी करे जलाए छॾ। लेकिन बाबा चवंदा इहे माण्हू ऐं शरीर जे लाइ माण्हू केॾो रोए थो न। कॾहिं आत्मा जे लाइ रोईंदा आहियो? आत्मा त मरदी न आहे न, लेकिन शरीर खत्म थी वेंदो। त असां ॾिसो जेकी अविनाशी चीज आहे भई जेकी न खत्म थियण वारी चीज आहे हुन सां त असां उनखे त सुञाणदा ई न आहियूं। जबकि तव्हां सां ॻाल्हाए थी, तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधे थी, शरीर सां कमु करे थी, तव्हांखे टेस्टी रोटी ठाहे ॾे थी, तव्हांजे लाइ कमाए थी, केरु? आत्मा। जेको भी माण्हू घर में रोटी ठाहे तो केरु थी ठाहे? शरीर द्वारा। हुनजी आत्मा थी ठाहे न। त बाबा चए तो ॾिसो असां एतिरो बि असां में सम्झ न आहे न कि असां चऊं था असांजी मम्मी रोटी ठाहे थी, असांजे पापा कमाए थो, असांजा ॿार ईअं आहिनि, पर हुननि जी आत्मा में उहा विशेषता आहे। हिन द्वारा हुन विशेषता द्वारा उहा आत्मा भोजन ठाहींदी। हाणे उहा आत्मा ॿिए शरीर में वेंदी त पोइ ॿिए शरीर जॾहिं वॾो थींदो त उहो ई उहा आत्मा रोटी ठाहींदी हुनजे हुन आत्मा में उहो गुण अथसि। त असां ॾिसो अगरि इसे ध्यानु ॾियूं मां आत्मा ॻाल्हायां थी, मां आत्मा ॾिसां थी, मां आत्मा ॿुधां थी, मां आत्मा हर कर्म करां थी। केरु? मां आत्मा। ये कमाए भी केरु थी? शरीर द्वारा। आत्मा थी कमाए न। आत्मा जी टेंशन लगती आहे भई कीअं खायूं, कीअं घर हलायूं, त आत्मा शरीर द्वारा कमु कंदी आहे। पोइ आत्मा में जो हुनर हूंदो आहे भई माण्हू हर हिकु आत्मा में पंहिंजो पंहिंजो हुनर हूंदो आहे। असां ईअं न चई सघंदा भई कीअं आत्मा में रोटी ठाहिण जो हुनर आहे, कीअं आत्मा में पढ़ाई की वो हुनजी बुद्धि सुठी आहे, पढ़ाई में सुठी आहे, कीअं आत्मा जी रोटी ठाहिण में बुद्धि सुठी आहे। कोई आत्मा में भी है न मन और बुद्धि हूंदो आहे। ये असांजे शरीर में आत्मा आहे तॾहिं असांजो शरीर हले थो त वैल्यू कंहिंजी? अॼु माण्हुनि खे अगरि तव्हांजो ॻाल्हाइण, तव्हांजो कमु, तव्हांजो व्यवहार सुठो थो लॻे त इहे केरु थी ॻाल्हाए? ये गुण कंहिं में आहे? असांजी आत्मा में आहे। त जॾहिं माण्हू मरदो आहे न त हुनजी आत्मा न मरदी आहे,
मतलब उन आत्मा में जो गुण आहिनि, जो संस्कार आहिनि, जो भी विशेषताएं आहिनि, उहो न मरदा आहिनि। हुन आत्मा जो शरीर खत्म थी वेंदो। त असां ॾिसो विनाशी चीज जे लाइ रोयूं था न। जीअं ॿार खे खिलौनो ॾिनो त खिलौनो टुटी वियो न, ॿार थोड़ी खत्म थी वियो, खिलौनो हुनजो खिलौनो टुटी पियो न। जे सम्झो असां गाॾी था हलायूं, हाणे गाॾी ख़राब थी वई, ड्राइवर थोड़ी ख़राब आहे। त उहे असांजे शरीर असांजी गाॾी आहे, हुनमें वेही करे असां आत्मायूं वेही करे पाठ वॼायूं था। त असां इहे गाॾी थोड़ी आहियूं, असां त ड्राइवर आहियूं न हिन शरीर रूपी गाॾी खे हलाइण वारा। मुंहिंजे आत्मा में हुनर आहे न। अगरि असांखे ॻाल्हाइण सुठो आहे, असांजो कमु करणु सुठो आहे, त मुंहिंजे आत्मा जो सुठो आहे। त मुंहिंजे आत्मा जो पीउ केरु? परमात्मा। इहे गुण, इहे सुठा संस्कार, इहे आत्मा सुठी आहे, त इहे असांजो पीउ परमात्मा असांखे गुण ॾींदो, शक्ति ॾींदो। बाक़ी अगरि असां आत्माउनि में बुराई आहे न, त असां मतिलब रावण हिकु थींदो आहे, परमात्मा राम हिकु थींदो आहे रावण। वो त्रेता वारो राम न, हिकु परमात्मा निराकार राम, उहो अलॻि आहे। त्रेता वारो राम अलॻि आहे। हिकु थींदो आहे रावण। रावण असां जंहिंमें जेका विचार बुरायूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे रावण चइबो। रावण कोई अहिड़ो माण्हू न आहे। जीअं हिकु बीमारी जा ईअं हवा में कोई जर्म कीटाणु हूंदा आहिनि, जीअं हाणे कोरोना आयो त कीटाणु हवा खां फैलनि पिया न, नज़र थोड़ी पिया अचनि कीटाणु। त उहा हवा जंहिंजे शरीर में वञे पई, अगरि हुनजो शरीर कमज़ोर हुयो त हुनखे उहा बीमारी थी पई वञे। उहो ई न, रावण हिकु इंसान न आहे। जिन में क्रोध आयो आहे त हिकु हवा आहे। जिन दुनिया जी हवा में न काम, क्रोध, लोभ, अहंकार जा कीटाणु फैलियल आहिनि। जेकी आत्मा कमज़ोर हूंदी आहे न, हुनमें उहे कीटाणु हावी थी वेंदा आहिनि आत्मा ते। उहो क्रोध जा कीटाणु हावी थी वेंदा आहिनि त उहो क्रोध करे वठंदी आहे। हिकु थींदो आहे परमात्मा राम, हिकु थींदो आहे रावण। त अगरि असां में गुण सुठा आहिनि, विशेषताऊं आहिनि, त परमात्मा राम जी चए ते हुनजा ॿार ठही करे सुठा थी हलूं था। अगरि असां में काम, क्रोध, लोभ, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा आहे त असांजी आत्मा कंहिंजी चए ते हले थी? रावण जी चए ते हले। त जॾहिं बि तव्हां में काम, क्रोध, लोभ, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा जी विचार अचनि, तव्हां कमु करो त समझी वञो मां रावण जे वश थी वई आहियां। ऐं जॾहिं तव्हां में शांति, प्रेम, आनंद, पवित्रता, तव्हां सुखी जीवन जियो, ॿियनि खे बि सुख ॾियो, उन समय तव्हां परमात्मा जा ॿार थी वेंदा आहियो। इहे आहे सभु आत्मा। आत्मा ई सभु कुझु शरीर खां कराए थी। हाणे कॾहिं आत्मा परमात्मा राम जो पंहिंजे पीउ जी चए ते हले थी, कॾहिं रावण जी चए ते हले थी। खीचतानी थी थिए। जीअं ॿार न कॾहिं त सुठी रीति हलंदो ऐं कॾहिं बुराइनि जे वश थी वेंदो आहे। त चईंदा न भई तूं हीअं हलंदो आहे त तोखे सुठो लॻंदो, पोइ तूं जिद कंदो आहे त सुठो न लॻंदो। त जिद करे तो मतलब उहो रावण जी चए ते तो हले। ऐं सुठी रीति हले तो त चईंदा न हिनजे मथां भॻवान जी कृपा आहे न। जॾहिं क्रोध कंदो आहे तॾहिं थोड़ी चईंदा आहिनि हिनजे मथां त भॻवान जी कृपा आहे त क्रोध करे थो। न जेको सुठो ॿार हूंदो आहे, सुठी रीति हलंदो आहे त चईंदा न हिनजे मथां भॻवान जी कृपा आहे, सुठी रीति हले थो। त ईअं त भॻवान त सभिनि ते पंहिंजी छत्र छाया रखंदो आहे। परमात्मा असांजी आत्मा जो पीउ त सभिनि जे शरीर में आत्मा आहे न, त सभिनि आत्माउनि जो पीउ हिकु परमात्मा ई आहे। चाहे वो मुस्लिम शरीर में हुजे आत्मा, चाहे वो सिखनि जे शरीर में, ये तो देह जा अलॻि अलॻि धर्म आहे।
भई मां आत्मा ई सॼो ॾींहुं उथां थी, वियां थी, ॻाल्हायां थी, कमु थी करां, ऐं जॾहिं असां शरीर खे ॾिसंदा आहियूं, भई तव्हांखां कोई पुछे तव्हां केरु आहियो, चईंदमि पंहिंजे शरीर ते ध्यानु ॾेई करे हुनखे शरीर जो परिचय ॾींदा आहियो न, भई मां फलानी आहियां, हिन जॻह ते रहंदी आहियां, मुंहिंजो पति, मुंहिंजो माउ पीउ आहिनि, त तव्हांखां पुछे तव्हांजी जाति कहिड़ी आहे, कोई चईंदो सिख, कोई चईंदो सिंधी, कोई चईंदो हिंदू, कोई चईंदो फलानो फलानो, असां ईअं आहे। त शरीर ते धर्म आहे, लेकिन असांजी आत्मा जो कोई धर्म न आहे। असांजी आत्मा जो धर्म आहे शांति, असांजी आत्मा जो धर्म आहे पवित्रता। चईंदा न माण्हू चईंदा न असां सिंधी आहियूं, त सिंधी पंहिंजी धर्म अनुसार हर कमु कंदा आहिनि, है न। कुछ भी प्रोग्राम हूंदो आहे, कुछ भी त्योहार आदि, त चईंदा ये सिंधी आहे, हिन करे ईअं था करनि। लेकिन अगरि असां ॾिसूं भई सभिनि जे शरीर जे अंदरि आत्मा आहे, चाहे सिंधी हुजे, चाहे गुजराती हुजे, चाहे मराठी हुजे, सभिनि खे छा खपे? सुख, शांति, ख़ुशी। उन समय छो था चवनि भई असां सिंधी आहियूं त सुख जी जॻह ॿियो कुझु चओ न, सभिनि खे छा खपे? सुख, शांति, ख़ुशी, आनंद, प्रेम, पवित्रता खपे। छो कि असां विश्व में जेतिरा भी माण्हू आहिनि न, सभिनि जे शरीर जे अंदरि आत्मा आहे, और सभी आत्माउनि जो भी परमात्मा है, और सभी आत्माउनि जो धर्म शांति, पवित्रता, शांति, पवित्रता। त असां हिकु पीउ जा संतान आहियूं न, हिन करे सभिनि आत्माउनि खे सुख, शांति, प्रेम, आनंद, पवित्रता। लेकिन असां जॾहिं शरीर में ईंदा आहियूं त शरीर सां पोइ अलॻि अलॻि जातियूं, धर्म में भेदभाव करण लॻी, पर आहियूं असां सभु आत्मा आहियूं। असांजो पीउ केरु आहे? परमात्मा। हाणे हुन ई परमात्मा खे हिंदू चवनि था शिव, हुन ई परमात्मा खे सिख माण्हू चवनि था गुरु, निराकार खे। गुरु नानक देव जी निराकार खे मञंदो आहे न, त हुन ई निराकार खे सिख चवनि था गुरु, परम पिता परमात्मा। हुन ई निराकार खे मुस्लिम चवनि था अल्लाह, हुन ई निराकार खे सिख माण्हू चवनि था गॉड, हुन ई निराकार खे सिंधी माण्हू वरी जोत जे रूप में पूजदा आहिनि। जोत मतलब निराकार परमात्मा जो प्रतीक है ना, तो जोत जे रूप में जलाइनि। त हिकु निराकार सां आत्माउनि जो पीउ, असां पंहिंजे पीउ जा ई अलॻि अलॻि नाम रखी करे पंहिंजे पाण खे अलॻि करे छॾियो सभिनि। तॾहिं त दुनिया में लड़ाई झगड़ा छो था थियनि? भई पहिरियों त चलो धर्म हुया, अॼुकल्ह त नंढा नंढा गुरु निकिता आहिनि, चईंदा आहिनि असांजो पंथ वॾो, असांजो पंथ वॾो। त ॾिसो दुनिया में लड़ाई झगड़ो, घर घर में लड़ाई झगड़ो थींदो आहे, चईंदो मुंहिंजो गणेश वॾो, मुंहिंजो हनुमान वॾो, मुंहिंजो गुरु वॾो। अॼु घर घर में जो अलॻि अलॻि मतियूं आहिनि, भई तव्हां पंहिंजे घर में ई ॾिसो, हिकु निराकार परमात्मा खे तव्हां कहिड़े रूप में पूजो था, फलानो कहिड़े रूप में पूजे थो, फलानो कहिड़े। त हिकु ई घर में माण्हू हिकु ई भॻवान खे अलॻि अलॻि रूप में पूजनि, पोइ कीअं थींदो? भई रोटी त हिकु ई आहे, कंहिंखे पनीर जी भाॼी सुठी लॻंदी, कंहिंखे दाल, कंहिंखे भिंडी, कंहिंखे छा, कंहिंखे छा। हाणे अंदरि पेट में वञण खां पोइ त उहो रोटी जो शरीर में खून थींदो, उहो त सभिनि जो लाल ई ठहींदो। त उहो ई हिकु परमात्मा निराकार, उनखे असां अलॻि अलॻि नाम रूप में बाटे छॾियो। हिन सां फ़ाइदो छा थियो? इहो वॾो, इहो नंढो, मुंहिंजो गुरु वॾो, मुंहिंजो साईं वॾो, मुंहिंजो गुरु नानक वॾो, मुंहिंजो गुरु गोविंद सिंह वॾो, मुंहिंजी माता वॾी, मुंहिंजो कृष्ण वॾो। कंहिंखे केरु कृष्ण जो भॻत हुजे पक्को,
हुनजे साम्हूं कोई चए मुंहिंजो हनुमान वॾो आहे, हू चए न मुंहिंजो कृष्ण वॾो आहे, थी वई न लड़ाई। हुते ई भेदभाव अगरि समझदा न हूंदा त हुनखे सुठो न लॻंदो। कृष्ण जे भगत जे अॻियां कोई चए ॾिसो संजो हनुमान केॾो वॾो आहे, मुंहिंजो मूंसां गॾु केॾो हू कई, त हुनखे सहन न थिए। ईअं दुनिया में आहे न भई। त बाबा चए त ॾिसो दुनिया में इहो भेदभाव लड़ाई आदि जो कारण मूल छा आहे? सिर्फ़ असां खुद खे नथा पहचानूं कि मां केरु। असां ओम उच्चारूं था, लेकिन ओम अर्थात मां आत्मा, ओम अर्थात मां भगवान न, ओम अर्थात मां आत्मा। असांजो पीउ बि निराकार आहे, उनखे उनजो नाम बि जीअं आत्मा जो नाम जीअं ओम चईंदा न, ओम मतलब आत्मा खे असां जागृत कंदा आहियूं, आत्मा खे जीअं नाम ॾिनल आहे ओम, उहो परमात्मा बि निराकार आहे। लेकिन जॾहिं असां ओम चऊं था त इहे खुद जी आत्मा जे लाइ चऊं था। अगरि असां सभिनि खे पूरी विश्व जी आत्माउनि खे अगरि असांखे आत्मा जो पाठ पक्को थी वियो कि सभिनि जे शरीर में आत्मा आहे ऐं हुन सभिनि आत्माउनि जो पीउ हिकु ई आहे। जीअं शरीर जा मापी शरीर जा नाम रूप वारा हूंदा न, भई तव्हांजो मापी जानवर त न आहे न, तव्हां बि इंसान खां ई जन्म वरितो अथव न। हाणे कुतो जन्म ॾींदो त कुते खे ई ॾींदो, कुते जहिड़ो ई नाम रूप हूंदो न, हुनजो रूप हूंदो न। ॿिली जन्म ॾींदी, जीव जंतु जानवर जेके जन्म ॾींदा इंसान खे ॾेई सघंदा आहिनि। त उहो ई असांजो पीउ, असांजी आत्मा निराकार, त असांजो पीउ बि कहिड़ो हूंदो? हे आत्मा जो पीउ बि निराकार ई हूंदो न, जेके असां उनजो असली नाम शिव आहे, शिव अर्थात कल्याणकारी। वो अलॻि अलॻि माण्हुनि अलॻि अलॻि नाम रखी छॾिया, लेकिन असांजे पीउ जो असली नाम छा आहे? शिव अर्थात निराकार। हाणे जीअं तव्हांजा देहदारी मापी तव्हांखे सुख शांति ॾेई सघंदा आहिनि, कपिड़ा शरीर जे लाइ जो बि चीजूं आहिनि उहे केरु ॾेई सघंदो? तव्हांजो देहदारी मापी ॾेई सघंदा न। त उहे ई असांजी आत्मा जॾहिं दुखजे थी, चईंदा न असांजी मुंहिंजी आत्मा ॾाढी दुखी आहे, मां आत्मा दुखी आहे, उन समय थोड़ी चईंदा आहिनि मां शरीर दुखी आहे। चईंदा न दुखी आत्मा, पाप आत्मा, सुखी आत्मा। त आत्मा ही दुख सुख भोगती है, अशांत आत्मा, आत्मा ही शांति और अशांति जी भोग न भोगती है। आत्मा शांत रहे तो जीवन हिनजी आत्मा ॾाढी अशांत आहे। त असांजी आत्मा खे सुख शांति ख़ुशी खपे, त उहो केरु ॾेई सघंदो? उहो कंहिंखे यादि करण सां तुंहिंजी आत्मा खे सुख शांति ख़ुशी मिलंदी? आत्मा जी पीउ परमात्मा। अगरि असां देहधारी माण्हुनि खे यादि करूं त उन्हनि सां असांखे ख़ुशी न मिली सघंदी आहे, भले थोड़ी देर मिले, लेकिन असली जो आत्मा खे सुख शांति ख़ुशी खपे न, वो हुनजे पीउ खे यादि करण सां ई मिलंदी। ऐं कहिड़े रूप में? निराकार रूप में। जी तुंहिंजी आत्मा निराकार, वो असांजो पीउ बि निराकार। जॾहिं असां ओम चईंदा आहियूं न त पंहिंजी आत्मा जी जागृति थी, और जॾहिं असां ओम चई करे पंहिंजे पीउ परमात्मा खे बि निराकार रूप में यादि करूं अखियूं खोले करे, त परमात्मा जी शक्ति असांजी आत्मा में ईंदी आहे, त आत्मा खे ॾाढो सुठो लॻंदो। जे माण्हू चईंदा आहिनि वाहेगुरु, अरे वाहेगुरु बि जॾहिं तव्हां शब्द उच्चारो न त अर्थ सहित उच्चारो, सम्झ सां उच्चारो। भई वाहेगुरु अर्थात गुरु नानक गुरु गोविंद सिंह न, वाहेगुरु अर्थात वो निराकार परम पिता परमात्मा। यदि वाहेगुरु उच्चारो था तो निराकार रूप में परमात्मा की याद करो, खुद की आत्मा समझो। भाई माण्हू जैसे सिमरन कंदा आहिनि वाहेगुरु 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 वाहेगुरु, ये बार बार चवण सां सिर्फ नाम न जपणो। भाई वाहेगुरु केरु आहे,
वो निराकार परम पिता परमात्मा मुंहिंजे आत्मा सां हुनजो छा संबंध आहे, पोइ हुनखां मन में बसि हा हाणे मां वाहिगुरु खे यादि थी करां, पोइ हुनखां हुनखे यादि करे मुंहिंजी आत्मा में शक्ति थी भरजे, हुन सां ॻाल्हियूं करूं। हिकु बार असां कंहिंखे बार बार थोड़ी सत्संग अचे, मम्मी ॿार खे कमु हूंदो त बार बार ईअं थोड़ी चईंदो मम्मी 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 मम्मी, चईंदव न हा भई तूं मम्मी सॾु कई मतलब तोखे छा खपई या छा छो सॾु कई। त उहे माण्हू छा था करनि, भई तव्हां वाहिगुरु था चओ, कृष्णा कृष्णा था चओ, तो चलो कृष्ण जे रूप में भी तव्हां भगवान खे यादि था करो, त बार बार जपण सां छा थींदो। भई तव्हां हिकु बार कृष्ण खे यादि कयो, हुन खां पोइ तव्हांखे छा खपे, तव्हांखे छा तकलीफ़ आहे, बार बार कृष्णा नाम जपण सां छा थींदो। पोइ हुननि सां ॻाल्हियूं था करो न, भई असां तव्हांखे कोई बार बार सॾु करे तव्हांखे कुझु चए न त चईंदो न अरे हिनखे छा थी वियो अथसि, अलाए छा थी वियो अथसि, बार बार नाम थो चए। माण्हू डॉक्टर खे ॾेखारींदा, अलाए बार बार ईअं थो चए, अलाए छा थी वियो अथसि। त भॻवान बि सोचे थो अलाए छा थी वियो अथनि ॿारनि खे, बार बार चवनि था वाहिगुरु वाहिगुरु कृष्णा कृष्णा राधे राधे, रट लॻाए वेठो, अलाए छा खपे हिननि खे। जीअं बाबा भी चई छॾियो भई जो मन सां चए हुनजी आवाज़ पहुचती वियो, कंहिंजी पहुचे ई नथी। कोई कम हुजे त हाणे कोई तव्हांखे बार बार फोन करे ॿाहिरि घर खां ॿाहिरि घंटी वॼाए ऐं तव्हां खोलो ऐं कुझु चए ई न, घंटी वॼाईंदो आहे त माण्हू पुलिस में रिपोर्ट करे छॾी, अलाए छा थियो अथनि। त भगवान भी चए तो ये बार बार वाहिगुरु वाहिगुरु कृष्णा कृष्णा राधे राधे ये जपनि था, अलाए छा थियो अथनि हुननि। त कम से कम ये सभु हुनखे यादि करे असांखे जीवन में छा दुख परेशानी आहे, कहिड़ी मदद खपे, पोइ हुन सां ॻाल्हियूं करे हुन सां शक्ति वठी पोइ जीवन में परिवर्तन भी त लायो न। इहे टाइम वेस्ट था करनि माण्हू, थोड़ो समय हाँ ये चईंदे 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 थोड़ो समय हुननि जो मन थोड़ो ओॾे थींदो, लेकिन प्राप्ति न आहे न। हाणे असांखे दुख आहे, कीअं ॻाल्हि थी करनि, असां थोड़ो समय पंहिंजे मन खे डाइवर्ट करे छॾियो होॾे जाप जपण में, लेकिन असांखे हुन ॻाल्हि जो उत्तर मिलियो, शक्ति मिली, अॻियां खां असांजे जीवन में अहिड़ो दुख परेशानी न हुजे, हुनजे लाइ छा सम्झानी। त मतलब परमात्मा चईंदो आहे कि हाणे पंहिंजी बुद्धि सां सम्झो कि मां केरु आहियां, सॼो ॾींहुं केरु कम थी करे हिन शरीर सां गॾु, मुंहिंजी आत्मा जो केरु आहे, मां किथां आहियां, हिन सृष्टि ते मां छा थी करां, मां कॾहिं खां हिते पाठ वॼायां थी। असांजो पहिरियों जन्म त आहे न, आत्मा ज्यादा से ज्यादा 84 जन्म वठदी आहे, कम से कम हिकु जन्म त जरूर वठदी, त असांजो पहिरियों जन्म त न आहे। अॼु असांजे जीवन में दुख आहे या सुख आहे, ये असांजे पिछले जन्मनि जे कर्मनि अनुसार ई त आहे न अॼु जो जन्म। त मां पहिरें जन्म में काथे हुयमि, छा कर्म करे आई आहियां, मां छो न मतलब मूंखे ये देवी देवताउनि खे पूजण छो थो सुठो लॻे, मूंखे जेका बाक़ी माण्हू भगवान जा रूप पूजदा आहिनि, कंहिंखे कृष्ण तो सुठो लॻे, कंहिंखे हनुमान, कंहिंखे गणेश, कंहिंखे देवियूं, कंहिंखे गुरु नानक देव, कंहिंखे पाणी, कंहिंखे हवा, कंहिंखे सूर्य चांद, त मूंखे ईअं छो तो, मूंखे कृष्ण छो तो सुठो लॻे। तूं चईंदो असांखे त राम सुठो लॻंदो आहे, त हिननि सभिनि जो मतलब कि असां कॾहिं खां हिते आया आहियूं, असां कृष्ण जी दुनिया में हुयासीं तॾहिं त असांखे कृष्ण सुठो तो लॻे न। न त के सिख खे ॾेखारियो कृष्ण जो फोटो, हुनखे चऊं हिन गुरु नानक देव खे हटाए करे हिन जी चित्र रखिए सुठो कंदो, के मुस्लिम खे चऊं, त असांजी आत्मा खे कृष्ण छो तो सुठो लॻे, कृष्ण जहिड़ो रूप। जरूर असांजी आत्मा हुनजी दुनिया में हुन समय हूंदी हुन सां गॾु,
नजी दुनिया में एक सुख ॾिसी आई हूंदी, तॾहिं त असांखे यादि आहे न त असांखे थोड़ी कीअं यादि हुजे। ये सब परमात्मा असांखे पूरी कहानी कीअं करे ॿुधाईंदो आहे, ये सभु असांखे भगवान अची करे ज्ञान ॾे थो, त ये सम्झी करे असांखे समझदार ठहिणो। अॻे सिर्फ़ु ये सिमरन कयो, पाठ कया, बसि अर्थ सम्झो हर हिकु ॻाल्हि जो कि परमात्मा केरु आहे, किथे रहंदो आहे, हुनजो असांजो छा संबंध आहे, उहो मुंहिंजो पीउ कंहिंजो पीउ आहे, कीअं सृष्टि ते अची करे असांखे मनुष्य खां देवता ठाहींदो आहे। हर ॻाल्हि सम्झी करे जीवन में धारण करे हलंदासीं तॾहिं असांजे जीवन में परिवर्तन थींदो। न त बाबा चईंदा आहिनि, परमात्मा चईंदो आहे जीअं जानवरनि जो जीवन आहे कि उहो बि पंहिंजा ॿार पैदा करे पालंदा आहिनि, जींदा आहिनि, उहे मनुष्य जहिड़ो जीव मनुष्य बि यही करे त फ़ाइदो छा। कम से कम असां मनुष्य आहियूं, असांखे भगवान बुद्धि ॾिनी अथई त सम्झो त सही असां किथां आया आहियूं, भगवान केरु आहे, असांजो भगवान सां छा संबंध आहे, आत्मा छा आहे, किथे रहंदी आहे, ये सभु सम्झणो खपे। छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे सदा साक्षी स्थिति में स्थित रही निर्लिप्त अवस्था जो अनुभव करण वारा सहज योगी। बाबा चवंदा जो देह जे संबंध ऐं देह सां साक्षी अर्थात न्यारो आहे, मतलब हिन शरीर में रहंदे हुए बि जीअं असांजे साम्हूं सम्झो तव्हांजे साम्हूं कोई चीज आहे त उहा चीज तव्हांखे अलॻि नज़र अचे थी न, वो खुद की आत्मा समझी करे इन शरीर खां मां अलॻि आहियां, मां आत्मा आहियां, ये मुंहिंजो शरीर आहे। जैसे चईंदा न मां ईअं आहियां, ये असांजा घर, असांजो बर्तन आहे, असांजो बेड आहे, त ॿ चीज थी वयूं। ये मां आत्मा अलॻि आहे, मुंहिंजो शरीर अलॻि आहे। त ईअं असांखे सदा ईअं रहणो खपे कि भई मां आत्मा हिन शरीर द्वारा हर कर्म करां थी, ॾिसां थी, कंहिंसां परमात्मा सां गॾु। त असांखे कॾहिं बि न हिन दुनिया में रहंदे हुए कोई भी कुछ भी गुरु असां ॾिसंदासीं ॿुधंदासीं त कॾहिं बि असांजे मथां उन आकर्षण न थींदो। खुद खे सदा आत्मा सम्झी करे परमात्मा जी सत छाया में रही करे कंहिंसां बि ॻाल्हाईंदासीं, कुछ भी कमु कंदासीं, कुछ भी यूज़ कंदासीं त जीअं असां हुनजे आकर्षण सां परे हूंदासीं। असांखे ईअं लॻंदो कि मूंखे कमु करे बसि पंहिंजो परमात्मा बाबा खे यादि कयो, हुन सां अटैच न थींदा। जीअं ॿार बि आहिनि त असां ॿारनि खे बि परमात्मा जो ॿार सम्झी करे उन्हनि खे पालूं, और जॾहिं कमु थी वञे तॾहिं परमात्मा खे यादि करो त असां सभु कुझु कंदे हुए बि निर्मोही रहंदासीं। स्लोगन शुभ भावना शुभकामना द्वारा सूक्ष्म सेवा करण वारा ही महान पंहिंजी सुठी सोच द्वारा असां सेवा करे सघंदा आहियूं। ये सभिनि खां ऊची सेवा आहे। कंहिंजे लाइ सुठो सोचणु, कंहिंजे लाइ सुठी कामना करण ही सभिनि खां वॾी सेवा आहे। मन सां परमात्मा खे यादि करो। ओम शांति। बाबा खे यादि करो।